काइनात अहिड़े राज़नि सां भरी पई आहे जन बाबति इंसान ॼाण हासिल करे ई नथो सघे। अहिड़ियूं केतिरियूं ई ॻाल्हियूं आहिनि जन लाइ ईअं चई सघिजे थो त उन्हनि जे तह ताईं पहुचण इंसान लाइ मुमकिन ई नाहे। इन सां गॾु अहिड़ा केतिरा ई राज़ पिणु आहिनि जेकी आहिनि त इंसान खां ओझल पर उन्हनि बाबति इंसान ॼाण ॻोल्हे लहंदो आहे। साइंसदान पहिरें ॾींहं खां वठी काइनात खे सम्झण जी कोशिश कंदा रहनि था, जेकी कोशिशूं अहिड़नि केतिरनि ई राज़नि तां पर्दो खणी चुकियूं आहिनि जेकी इंतिहाई हैरान कंदड़ आहिनि। काइनात में अहिड़ियूं केतिरियूं ई शयूं या राज़ आहिनि जन तां साइंस पर्दो खणी चुकी आहे। अहिड़े ई क़िस्म जे कुझु राज़नि बाबति अॼु असां अव्हां खे ॿुधाईंदासीं जन बाबति तमामु थोरे माण्हुनि खे ॼाण हूंदी, पर साइंसी महिनतुनि जे नतीजे में अहिड़ियूं हक़ीक़तूं इंसान अॻियां ज़रूर आयूं आहिनि। जुड़ जे हिक ककर जो वज़न तक़रीबन 1 मिलियन टन हूंदो आहे। ज़राफ़नि ते माण्हुनि जी भेट में आसमानी बिजली किरण जा इम्कान 30% वधीक हूंदा आहिनि। जाड़े ॿारनि जी आङुरियुनि जा निशान हिक जहिड़ा नथा थी सघनि। इंसान जो दिमाग़ लगातार पंहिंजो पाण खे खाईंदो रहंदो आहे। इन अमल खे फेगोसाइटोसिस चयो वञे थो, जंहिंमें नंढा सेल या मालिक्यूल्स उन्हनि खे ऐसाबी निज़ाम मां कढण लाइ खाईंदा आहिनि। पर इन में ॻणतीअ जी का बि ॻाल्हि नाहे। इहो अमल नुक़सानकार नाहे हूंदो। हक़ीक़त में इहो ई तव्हां जे दिमाग़ खे महफ़ूज़ रखे थो। टाई पाइण सां दिमाग़ में रत जा वहिकिरा 8.5% घटिजी वेंदा आहिनि। अंग्रेज़ी ज़बान जो सभ खां वॾो लफ़्ज़ नियोमोनो अल्ट्रा माइक्रोस्कोपिक सिलिकोवोल्किनोकोनियोसिस आहे, जेको फिफड़नि जी हिक बीमारीअ जे क़िस्म जो नालो आहे। तव्हां खिलंदे खिलंदे मरी सघो था, छो त टहिक ॾियण ऐं लगातार खिलण दिलि जो दौरो पवण या साह मुंझण जो सबबु बणजनि था। हीलियम ग्रेविटीअ जे उबतड़ कम करण जी सलाहियत रखे थी। नौजवान इंसान जे जिस्म में 206 हॾा हूंदा आहिनि, जॾहिं त नंढे ॿार जे जिस्म में 300 हॾा हूंदा आहिनि। ॿिलियुनि खे 100 खां मथे सूती आवाज़, जॾहिं त कुतनि खे रुगो 10 सूती आवाज़ हुजनि था। आवाज़ हवा जी भेट में पाणीअ में चौण ते तेज़ीअ सां सफ़र कंदो आहे।